राजस्थान सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुरादिर शाह सॼी सिंध जो दौरो करे पहुतो आहे। हिते 2 कलाक पीडीएम में हुन इजलास कयो आहे। ऐं पुछंदासीं त सिंध जी छा सूरत हाल हुई ऐं अॼु सॼे सूबे जी वाघ हुन वटि त हुन हिते पीडीएम में कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि, छा फ़ैसिला कया आहिनि? फ़ैसिला असां हिते आऊं थोरो आयुसि जेको असांजी सप्लाई आहे टेंट्स जी, राशन्स जी, मॉस्किटो नेट्स जी, जेके इमीडिएट एसेंशियल आइटम्स आहिनि उनखे थोरो ॾिसण लाइ, स्ट्रीमलाइन करण लाइ, जेके इशूज़ थिया पिए पीडीएमए खे उन्हनि खे रिज़ॉल्व करण लाइ। ऐं हिते रसूल बख्श चांडियो साहिब बि हो असांजो एडवाइज़र, मुकेश साहिब खे बि चयो अथमि त हिते वेही ऐं थोरो स्ट्रीमलाइन करे मूं पीडीएमए खे ऐं जेके डिफरेंट हिन जी ऑफिसिस आहिनि चयो त हिते कंट्रोल रूम ठाहियो ऐं हितां तव्हांखे सॼी इंफॉर्मेशन ॾियणी बि आहे। ज़रूरत पई त आउं बि हिते ईंदुसि पियो रहंदुसि त तव्हांखे चेक करे वठां। तनक़ीद थी आहे त सिंध ॿुॾी न आहे, सिंध खे ॿोड़ियो वियो आहे। न छा मूंखे सम्झ में सुवाल कोन्हे। सिंध ॿुॾी न आहे, बरसाति न ॿोड़ी आहे, पर मिसमैनेजमेंट करे ॿोड़ी वई आहे। जिस तरह 2010-11 में सिंध गवर्नमेंट एक्ट हुई, हिन भेरे न हुई। 2010 में ॿोॾ आई हुई, दरियाई ॿोॾ जंहिंमें हिकिड़ी ब्रीच पइजी वई। तंहिंखां पोइ हींअर रब साईं आसमान खां बरसाति आंदी आहे, हुनजा नंबर्स आउं तव्हांखे ॾेई चुको आहियां। अगरि कंहिं ॿोड़ी आहे ॿुधाए छॾियो यार कंहिं ॿोड़ी आहे, त हुनखे हिसाबु किताबु वठंदासीं, माण्हू कोन छॾींदा। जीअं तरीक़े सां पाणी, जीअं 2010 में बि राइट बैंक ते सॼी ब्रीच पई हुई, राइट बैंक जा सॼा डिस्ट्रिक्ट्स जेकी अॼु पोज़ीशन आहे सॼी सिंध जी उहा हुई, रुगो हिकिड़ी ब्रीच पई हुई। ॿी ब्रीच ठटे जे पासे पई, असांखे हुते असांजो लेफ्ट बैंक सिजावल वारो साइड बि वॾो हो। सो इहा का फ़र्क़ु कोन्हे। सिंध गवर्नमेंट 2010 वांगुरु हींअर असांखे टाइम इन करे कोन्हे जो 15-16 ऑगस्ट ताईं त असां ॾाढा कंफर्टेबल हुआसीं। ओचितो जेको हफ़्तो बरसाति हली आहे उन जी वजह सां, जंहिंजे लाइ कंहिं क़िस्म जो एडवांस नोटिस बि कोन हो, जेको असांखे ॿुधायो वियो हो त जेतिरी बरसाति ईंदी उन खां तमामु घणी बरसाति आई। सो मूं इहो न ॿुधो आहे त कंहिं ॿोड़ी आहे। रब साईं असांजी आज़माइश वरिती, इन करे आज़माइश में पूरा लाथासीं। माण्हुनि जी सहायता थिए पई बंधन ते, उते शिकायतूं अचनि पियूं, न टेंट मिले पई, न राशन मिले पियो, तव्हां मॉनिटर कयो पिया, माण्हुनि जी शिकायतूं जाइज़ आहिनि या न? शिकायतूं बिल्कुलु जाइज़ इन हिसाब सां ज़रूरु आहिनि त जंहिं हिसाब सां मिलणु खपे। असांजी सप्लाई कोन पई मिले। असां वटि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, 2010 में जेतिरा टेंट्स ॾिनासीं न उन खां वधीक ॾेई सघूं, पर हींअर रिक्वायरमेंट बि उन खां 4 गुना वधीक आहे। छाकाणि जो 2010 में रुगो 4 या 5 ज़िला अफेक्ट थिया हुआ राइट बैंक जा। कश्मीर खां हेठि कश्मीर बि घटि थियो, पर पोइ जेकबाद ऐं लाड़काणो, कंबर शहदादकोट, दादू ऐं जामशोरो जो कुझु हिसो। हींअर 24 ज़िला अफेक्ट थिया आहिनि जेके आफ़त ज़दा आहिनि। तव्हां 5 ऐं 24 में ॾिसो फ़र्क़ु आहे न। ऐं जंहिं तरीक़े सां बारिश थी, वरी 2011 जो जेको फ्लड हो उन में लेफ्ट बैंक जा सांगड़, नवाबशाह जो कुझु हिसो, मिरपुर ख़ासि, बदीन, ठटो सिजावल, उहे बि थोरो घटि इहे अफेक्ट थिया। हींअर 24 ज़िला अफेक्टेड आहिनि। इन करे जेको क्वांटम आहे, हींअर अॼु इहो बि हिकिड़ो फ़ैसिलो त कोन कयो अथऊं, पर असांजी कोशिशि इहा ई आहे की असांखे ॾींहं में 6000 टेंट हींअर मिलनि पिया था। मैक्सिमम हुननि खे चयो आहे, चवंदा 15 खां मथे सप्लाई शायदि न थी सघे। उहा बि मूं चयो त मां त जेके मैन्युफैक्चरर्स आहिनि, जेके ऑडर ॾिनो आहे 2.5 लख टेंट ऑडर ॾेई चुकियो, उन्हनि खे तव्हां पुश कयो। पर अगरि 6000 टेंट मिलंदा ऐं उहे 24 ज़िलनि में विराइबा त ऑब्वियसली थोरो प्रॉब्लम थींदो। ऐं इहो इशू आहे। अदरवाइज़ जेतिरी मटीरियल अवेलेबल थिए थो असांखे, असां उहो पहुचायूं पिया। आख़िरी सवाल, हिकिड़ी शिकायत त कुझु MPs पंहिंजा इलाइक़ा बचाइण लाइ कटणनि था ॿिए इलाइक़नि में, खोड़ इलाइक़नि में शिकायत आई, बदीन में, केनशाह में, मेड़ में, खैरपुर में। न ॾिसो, असां हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर पास कयो, हुन ते इम्प्लीमेंट थिए पियो। जिते किथे न किथे माण्हू कनि था, MPs कोन था कनि। इहो तव्हां अलाए कहिड़े MPs, तव्हां नालो ॿुधायो न, फलाणे MP कयो आहे त मां हुनजो चेक करे वठां। मूंखे कंहिं MP जी का अहिड़ी शिकायत कोन्हे आई। कट जेको बि हणिणो आहे उन जो फ़ैसिलो टेक्निकल माण्हू कनि था। इरिगेशन मिनिस्टर उनजी ऑथराइज़ करे थो उनखे, ऐं उन खां पोइ एडमिनिस्ट्रेशन उन ते अमल करे थी। उनजे अलावा को तरीक़ो कोन्हे। अगरि को करे थो अहिड़ी एक्टिविटी, तव्हां मूंखे ज़ाहिर कयो फलाणे MP कयो आहे, मां उहो चेक करे तव्हां ॿुधाए छो। बाक़ी अफ़वाहूं, अनफॉर्चुनेटली अफ़वाहूं तमामु घणियूं। पाण हुअसि 3 ॾींहं दादू जी साइड ते, त सेवण वारा चवनि था साईं तव्हां कट हणण आया आहियो हिते, असांखे फलाणे ॿुधायो आहे, मीडिया ॿुधाए थी उन्हनि खे। अनफॉर्चुनेट आहे। वरी वञा थो ॿिए पासे, चवंदो तव्हां हिते कट हणण आयो, बाबा बंदि बचाइण आयो आहे हर जाइ ते।
उन खां पोइ प्रॉब्लम्स थियनि। कल्ह राति जो असांखे MNV ते प्रॉब्लम थियो आहे त जेके लोकली माण्हू वञनि था उते लोकल सम्झनि था त इहे अलाए कट हणणा आहिनि, कोई अफ़वाहूं जेके फैलायो था, जीअं तव्हां हींअर ॿुधायो न MP कट पिया आणनि, इहे अफ़वाहूं आहिनि सरासर, उनजे अलावा कुझु कोन्हे। जी तव्हां गुफ़्तगू थी सिंध वॾे वज़ीर सैयद मुरादिल शाह जी ऐं हुन चयो त असां इजलास कयो हिते ऐं असांजी पूरी कोशिशि आहे त रिलीफ जे हवाले सां सिंध में जेके बि माण्हू मुतासिर आहिनि उते रिलीफ ताईं पहुचायूं ऐं आउं हिते कंट्रोल रूम ठाहींदुसि। असां रोज़ु मूंखे बि ज़रूरत पई त आउं अची हिते PDM जे ऑफिस में कंट्रोल में वेंदुसि। जी।